अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, अॼु मां अवां जे लाइ हिकु बहितरीनु वीडियो सोप सीरियल तुलाब जो। जी हाँ दोस्तो, सोप सीरियल तुलाब जेका सिंध टीवी ते हले पई, जंहिंजूं 10 किस्तूं अवां ॾिसी चुका आहियो, जंहिंमें जिन जिन दोस्तनि सोप सीरियल तुलाब खे नाहे ॾिठो उन्हनि दोस्तनि जे लाइ बहितरीनु अपडेट खणी आयो आहियां ऐं हिकु नंढिड़ो वीडियो अवां दोस्तनि जे लाइ मां अवां दोस्तनि जी नज़र करणु चाहियां थो। सभ खां पहिरियां मां अवां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां ऐं हुन खां अलावा अवां दोस्त मुंहिंजी जो साथ निभायो पिया ऐं पंहिंजो वरी बि अवां दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदो हलंदुसि त पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे यारनि में, पंहिंजे मिट माइटनि में मुंहिंजे वीडियोज़ खे अवां शेयर कयो। अवां खे अवां दोस्तनि जो ऐं मूंखे जेको आहे अवां दोस्तनि जो साथ खपे थो, त अवां दोस्तनि जे लाइ हिकु बहितरीनु वीडियो उन सां गॾु अपडेट दुलाब ड्रामे जी 10 किस्त जे बारे में मां अव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि। ऐं हुन खां अलावा अगरि अव्हां आहियो मुंहिंजे चैनल ते न्यू त सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे अवां दोस्त लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। सभ खां पहिरियां सब्सक्राइब करण खां पोइ बेल बटन खे दॿायो त जीअं अचण वारी मुंहिंजी जेका वीडियो आहे अवां बआसानी हुनखे ॾिसी सघो। त दोस्तो, अॼु ॻाल्हि कंदासीं किस्त नंबर 10 में जेको थी गुज़रियो, जेका अवां ते मां मालूमात पहुचाइण वारो आहियां। त मां अवां दोस्तनि खे ॿुधायां थो पियो त जीअं अवां ॾिठो त मंसूर ख़ान वटि ऐं दिलावर मुराद ख़ान वारा ऐं रहज़न वारा, ककर वारा ऐं होॾा DSP वारो जेको झेड़ो केतिरे क़दुरु वधी चुको आहे ऐं DSP जो पुरज़ोर जेका आहे उहो आहे त कहिड़ी बि तरह मुराद वारनि ऐं सोढल खे गिरफ़्तार करे मां पंहिंजो लाकब कयां ऐं कहिड़ी तरह इहा कंहिंजी चुर्च आहे, कंहिंजो अवां ॾिसो पिया इहा सारी जेका चुर्च आहे उहा आहे मीर शाहनवाज़ ख़ान जी। होॾां मीर मंसूर ख़ान अली जेको हिकिड़ो इनकलाबी किरदारु आहे, जेको बाख़ूबी पंहिंजे किरदार खे निभाए पियो। त दोस्तो, मां अव्हांखे ॿुधायां थो त जीअं अव्हां ॾिठो त DSP इंस्पेक्टर खे मुराद ख़ान वारनि जे घर मोकिले थो, जिथे हू होॾां वञण जे लाइ तयारु थियनि था ऐं ॿिए पासे होॾां ॿिए सीन में ॾेखारियो वियो त जेके मिठल वारा आहिनि ऐं मिठल ऐं ककर जेको पंहिंजे संग जे बारे में ॻाल्हाइनि था पिया, रहज़न ऐं ककर ऐं पंहिंजो जेको अली वारा इन पंहिंजे भेण जे रिश्ते जे लाइ ॻाल्हियूं कनि था। जीअं ते भेण चए थी त मां अञा मूंखे तव्हांखे शादी करण जे लाइ कहिड़ी तकड़ आहे। त दोस्तो, ककर उनखे मिनतू करे थो त भेण, हू मिठल पंहिंजो माण्हू आहे, पंहिंजो अज़ीज़ आहे, तूं छा मिठल सां शादी करण जे लाइ तयारु न आहीं? त जंहिं ते उन्हनि जी उहा भेण चवणु लॻे थी त मां छो न आहियां, उहो मुंहिंजो अज़ीज़ आहे पर मूंखे अञा वक़्तु खपे। तंहिंजे लाइ उनजो पीउ ऐं उनजो जेको भाउ ककर उन ते पुरज़ोर विझनि था, शादीअ लाइ वॾियूं मिनतू कनि था। नेठि होॾां इहो ई तइ थिए थो त ठीकु आहे, हिकिड़ो साल जेका छोकिरी जी जेकी ककर वारनि जी जेका माउ आहे उहा पंहिंजे ककर खे चवंदी आहे त हाणे हिकिड़ो साल असांखे मोहलत ॾिनी वञे, हिकिड़े साल खां पोइ भले तव्हां मिठल खे परिणाए ॾियो। त दोस्तो, हेॾां मिठल जी शादी जी ॻाल्हि हले थी, होॾां रहज़न वारा ऐं मुराद ख़ान वारनि जे जेको विच में जेको झेड़ो हले थो, मुराद ऐं रहज़न इहो जेको झेड़ो हलंदड़ झेड़ो आहे, त हाणे इहे प्लानिंग कनि था त होॾां हिननि खे पक थी चुकी आहे त DSP असांजे ऐं मीर शाहनवाज़ ख़ान जे चवण ते मुराद ख़ान वारनि ते पुलिस हमिलो ज़रूरु कंदी। त रहज़न, ककर ऐं अली वारा
पुरजोर उन ते जेको आहे DSP ते ज़ोर लॻाइनि था ऐं DSP इंस्पेक्टर ते ज़ोर लॻाए थो। DSP इंस्पेक्टर खे घुराए हुनखे ताक़ीद करे थो त कीअं बि करे मुराद खान सोढल ऐं हुनजे जेको ॿियो बिरादर आहे उनखे कहिड़ी बि तरह हुनखे जेको आहे लाकअप करिणो आहे। हिन ॿिए पासे ॿिया जेके इनकलाबी किरदार आहिनि इहे वीचारा परेशान आहिनि त छा असां मंसूर खान जे चए ते लॻूं त छा मंसूर खान असांजी मदद कंदो बि या न, या ईअं नथो थी ईअं त नथो थिए जो असां पंहिंजो पुलिस सां बि जहिड़ो कयूं, कानून सां बि जहिड़ो कयूं या वॾनि माण्हुनि सां जहिड़ो कयूं त ईअं थिए त पोयां वरी मंसूर अली खान जेको हिते पेर न कढाए वञे, जिते हीअ वीचारा पाण परेशान हूंदा आहिनि। हेॾां हीअ अची परेशान थियण जो असल कारण मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त DSP बि वॾा ज़ोर भरे ऐं मुराद खान वारनि खे जेको आहे गिरफ़्तार करण जे लाइ इंस्पेक्टर खे हेॾां मोकिले थो। त दोस्तो हेॾां ककर पंहिंजे भाउ यानी सोट राज़न खे चए थो त छा ईअं मुमकिन थी सघे थो DSP मतां मंसूर खान जे दबाव में अची मुराद खान खे गिरफ़्तार न करे। त दोस्तो हू हुनखे ख़ातिरी कराए थो त ईअं नथो थी सघे। हेॾां जीअं ई मुराद खान खे गिरफ़्तार करण जे लाइ वेंदा त हेॾां ही प्लानिंग कंदा आहिनि त जेको बि हिननि मां उतां गिरफ़्तारी ॾियण खां अॻु भॼण जी कोशिशि कंदो त होॾां पुलिस ऐं ॿिए पासे ॾांहुं राज़न ऐं ककर जा माण्हू बीहारियल हूंदा आहिनि। ककर ऐं राज़न मुराद खान जे ॻोठ जे ॿाहिरां कड़ो चारे बीहंदा आहिनि त जीअं हेॾां मुराद सोढल या उनजा को बि ॻोठ वारो अगरि पुलिस जे भउ खां भॼणु चाहे त असांजी गोलीअ जो निशानो थींदो। ऐं ॿिए पासे मिठल वारा मिठल खे भाउ ऐं भेनरूं सम्झाइनि थियूं त तूं जेको आहे शादी जे जाइ जेको आहे हा कर। ऐं होॾां हू मिठल जेको मंसूर खान जो शिदाई थी चुको आहे मंसूर खान जे गुण ॻाईंदो रहे थो, उथंदे वेहंदे मंसूर खान जी नेकी करे थो। त दोस्तो मिठल वारा बि मंसूर खान जा गुण ॻाइनि था। हेॾां इंस्पेक्टर पुरज़ोर जोश सां मुराद खान वारनि जे ॻोठ ते हमिलो करे थो ऐं उते वञी पहुचे थो। तो दोस्तो मुराद खान जे ॻोठ ते जीअं ई पहुचनि था उते ई मुराद खान ऐं पुलिस इंस्पेक्टर जो तमामु घणो जहिड़ो थी वञे थो, जंहिंजे वठ पकड़ में मुराद खान ऐं हुनजी ॾे वठि ॾाढी भली थिए थी। लफ़्ज़नि जी ॾे वठ खां पोइ हू जेको आहे वरी हिकिड़ो ॿियो कट लॻे थो मिठल वारो। मिठल जो पीउ जेको आहे मिठल खे सम्झाए थो त तूं हाणे कमाई कर ऐं को ॿियो कमुकार ॾिस ऐं सब्जी खपाइण छॾे ॾे, 4 पैसा गॾाए त पोइ आउं तुंहिंजी शादी करायां। ऐं ॿिए पासे हैदर वारा ही बीठा हूंदा आहिनि चौकी ॾींदा त होॾां ही छा करे थो मुराद खान राति जे पहर में ई उतां भॼण जी कोशिशि करे थो। तो दोस्तो मां खे ॿुधाईंदो हलां त मुराद सोढल ऐं उनजे भाउ खे अची चए थो त तव्हां गिरफ़्तारी न ॾियो, मां पाण ई पुलिस खे मुंहुं ॾींदुसि। त दोस्तो अञा पुलिस मुराद खान वटि पहुचे ई नथी त हे उनखां अॻु ई मुराद खान पंहिंजे ई सोटनि सां गॾिजी उतां निकिरी वञनि था ऐं राति जे उंधाईअ में अची मंसूर खान जे बंगले जे ॿाहिरां अची बीहनि था, जिथे सोढल मुराद खान खे चए थो तूं असांखे हिते कंहिं वटि छॾण आयो आहीं, छा तोखे इहा बि ख़बर आहे त ही बंगलो कंहिंजो आहे ऐं हिन बंगले में रहंदड़ केरु आहे। मुराद खान चए थो हिन बंगले में रहंदड़ जेको बि आहे उहो असांजो सॼण आहे, असांजो दुश्मन न आहे। त दोस्तो सोढल खे जेको अॻ में थियल गुज़रियल जेको किसो आहे उहो यादि अचे थो। उहो पंहिंजे
सौट खे चए थो त ही माण्हू असांजी मदद करे न कंदो। ही जंहिं भउ खां तो पुलिस जे भउ खां असांखे तो हिन शख़्स वटि छॾणु आयो आहीं, इहो शख़्स असांखे पुलिस जे हवाले कंदो, छो त ही शख़्स कॾहिं न कंहिंजो सॼणु थी चुको आहे, न कॾहिं सॼणु थींदो। त दोस्तो अञा ही इन परेशानीअ में हूंदा आहिनि त मथां मुराद ख़ान दरवाज़ो खड़काए, उनजो जेको चौकीदार हूंदो आहे या उनजी कोई स्पेशल गार्ड आहे हैदर, उहो निकिरी अचे थो। ही ॾिसी परेशान थी थो वञे त ही उहो माण्हू आहे जेको असांजी मदद नथो करे सघे। त दोस्तो हैदर ख़ान मंसूर अली ख़ान जो गार्ड आहे ऐं मुराद ख़ान मंसूर ऐं ख़ान वटि सोडल ऐं उनजे भाउ खे छॾे अचे थो, चए ते मंसूर अली ख़ान मुराद ख़ान खे वरी ख़ातिरी कराए थो त तूं बेफ़िक्र थी वञ, तुंहिंजो भाउ हिते ऐं तुंहिंजो ही सौट हिते महफ़ूज़ आहिनि। पर मां हिकिड़ी शर्त ते अव्हां खे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी ही ॻाल्हि पंहिंजे कन में जेको आहे ॻंढ ॿधी विझी छॾ। त मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं तव्हां क़ौम जे बारे में कुझु सोचींदो त मां तव्हांजो सॼणु आहियां, जेकॾहिं तव्हां क़ौम जे बारे में नथा सोचो त मां तव्हांजी मदद कॾहिं बि न करे सघंदुसि। त दोस्तो ईअं ई हू ख़ातिरी कराए थो मुराद ख़ान मुतमिन थी करे सोडल ऐं उनजे भाउ खे अली खे हुते प्यार अली खे छॾे अचनि था। सोरी जो कोई नालो आहे, ईअं ई जेको उन्हनि जो ॿियो भाउ आहे नंढो, उनखे सोडल उनजे भाउ खे हिते छॾे अचनि था। हेॾां ही ककर वारा मनसूबो जोड़ी बीठा हूंदा आहिनि त जीअं ई पुलिस मुराद ख़ान वारनि खे गिरफ़्तार करण लाइ वेंदी, उतां जेको बि उतां भॼी निकिरंदो उहो असांजी गोलीअ जो निशानो हूंदो। हेॾां ही भेण खे ॾाढियूं मिनथू बि करे थो ककर त तूं अधी हाणे वॾी थी चुकी आहीं, ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे अगरि असांजे मथां को बि वरी ॿियो खून भाउ जेको केस थी वञे त असांखे वरी खून भाउ में तोखे न ॾियणो पइजी वञे। तंहिंजे करे त दोस्तो ककर खे उहा भेण चवंदी आहे जेका मुंहिंजी क़िस्मत मंसूर ऐं ख़ान वटि सोडल ऐं उनजे भाउ खे छॾे अचे थो, जंहिं ते मंसूर अली ख़ान मुराद ख़ान खे वरी ख़ातिरी कराए थो त तूं बेफ़िक्र थी वञ, तुंहिंजो भाउ हिते ऐं तुंहिंजो ही सौट हिते महफ़ूज़ आहिनि। पर मां हिकिड़ी शर्त ते अव्हां खे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी ही ॻाल्हि पंहिंजे कन में ऐं जेको आहे ॻंढ ॿधी विझी छॾ। त मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं तव्हां क़ौम जे बारे में कुझु सोचींदो त मां तव्हांजो सॼणु आहियां, जेकॾहिं तव्हां क़ौम जे बारे में नथा सोचो त मां तव्हांजी मदद कॾहिं बि न करे सघंदुसि। त दोस्तो ईअं ई हू ख़ातिरी कराए थो मुराद ख़ान मुतमिन थी करे सोडल ऐं उनजे भाउ खे अली खे हुते प्यार अली खे हुते छॾे अचनि था। सोरी जो कोई नालो आहे, ईअं ई जेको उन्हनि जो ॿियो भाउ आहे नंढो, उनखे सोडल उनजे भाउ खे हिते छॾे अचनि था। हेॾां ही ककर वारा मनसूबो जोड़ी बीठा हूंदा आहिनि त जीअं ई पुलिस मुराद ख़ान वारनि खे गिरफ़्तार करण लाइ वेंदी, उतां जेको बि उतां भॼी निकिरंदो उहो असांजी गोलीअ जो निशानो हूंदो। हेॾां ही भेण खे ॾाढियूं मिनथू बि करे थो ककर त तूं अधी हाणे वॾी थी चुकी आहीं, ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे अगरि असांजे मथां को बि वरी ॿियो खून भाउ जेको केस थी वञे त असांखे वरी खून भाउ में तोखे न ॾियणो पइजी वञे। तंहिंजे करे त दोस्तो ककर खे उहा भेण चवंदी आहे जेका मुंहिंजी क़िस्मत आहे, जेका क़िस्मत जिते लिखियलु आहे उहा ईअं ई थींदी, क़िस्मत कंहिं ज़ोर न आहे। ॿिए पासे इंस्पेक्टर DSP वटि अचे थो, चए थो त छा मां मुराद ख़ान खे गिरफ़्तार कयां या न कयां। होॾां DSP इंस्पेक्टर खे चए थो त तूं कीअं बि करे मुराद ख़ान खे गिरफ़्तार कर। त दोस्तो हिननि ॿिन्हिनि जी काफ़ी देरि ताईं बहस हले थी, जंहिं ते इंस्पेक्टर हिन खां इहा पक वठे थो जेकॾहिं मां मुराद ख़ान या सोडल ऐं भाउर खे गिरफ़्तार कयां त सुभाणे
तव्हांजो वरी जो ज़ोर पहुचंदो या मीर शाहनवाज़ ख़ान जे चवण ते या तव्हां कमज़ोर थी वञो या मंसूर अली ख़ान जे चवण ते ऐं जेका उनखे आज़ादु कयो। त जंहिं ते DSP चए थो त इहो कतई मुमकिन न आहे जो मीर शाहनवाज़ ख़ान असांखे धोखो ॾिए, छो त मां चाहियां थो त कीअं बि करे मंसूर अली ख़ान मूं वटि अचे ऐं मूंखे मुराद ऐं सोढाल वारनि जे लाइ ऐं मिनथो करे त हिनखे आज़ादु कर। मां हुनखे मंसूर अली ख़ान खे झुकाइणु चाहियां थो। तो दोस्तो इन्हनि खां पोइ इंस्पेक्टर पंहिंजी भरपूर तयारीअ सां मुराद ख़ान जे ॻोठु रवानो थिए थो। हेॾां मुराद ख़ान जे ॻोठु रवानो थियण खां पोइ ॿिए पासे रहज़न ऐं ककर ओॾां तयारी करे उनजे ॻोठ जी तरफ़ रुख कनि था। त दोस्तो ही ॿई जेके आहिनि टोलियूं हिन जे वेझो अचनि थियूं, ईअं ई ठीकु हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो सीन हले थो ककर ऐं रहज़न जो। रहज़न ऐं ककर पाण में इहा बहस कनि था त अगरि जेकॾहिं असां खां ही मुराद या सोढल बची वञे थो या पुलिस खां बची वञे थो पोइ उनजे लाइ छा कजे। जंहिंजे करे कमदार हिननि वटि बीठल हूंदो आहे ऐं कमदार हिननि खे शैतानी गुण ॾेखारे थो। कमदार हिननि खे चए थो त इहो नामुमकिन आहे, छो त मीर शाहनवाज़ ख़ान जो ॾंगियल कॾहिं बि न बची सघंदो, छो त मुराद ख़ान ऐं सोढल वारा मीर शाहनवाज़ ख़ान जा ॾंगियल आहिनि। त दोस्तो हाणे ॾिसणो इहो आहे त इहा जंग केसि ताईं पहुचे थी ऐं होॾां ॿिए पासे मीर शाहनवाज़ ख़ान त पंहिंजो मुमर मचाए वेही तमाशो ॾिसे थो ऐं पंहिंजे कमदार मोलू खे मोकिले थो त ॾिस तूं बि ॻोठ जे ॿाहिरां वञी बीह त ॾिस पुलिस पंहिंजी कारवाई करे थी या न। ऐं हुन खां अलावा तोखे इहो बि ॾिसणो आहे त छा ककर ऐं रहज़न वारा बि हमले जी तयारी कनि पिया या न। त ठीक अहिड़ीअ तरह मोलू ॿिन्हिनि पासनि खां होशियार थी ॻोठ जे ॿाहिरां बीहे थो ऐं ॿिए पासे पुलिस जी जेॾीमहिल गाॾी पहुचे थी, पोइ पुलिस जी गाॾी पहुचण खां पोइ मुराद वारा जेके उनजो उहो भाउ आहे अली उते मौजूदु हूंदो आहे। त पुलिस जीअं ई दाख़िल थिए थी त मुराद ख़ान कावड़ जी आपे मां निकिरी वञे थो ऐं इंस्पेक्टर खे खरियूं ऐं खोटियूं ॿुधाए थो। त दोस्तो अहिड़ीअ तरह हिननि जी पाण में वॾी जेको आहे झेड़ो थिए थो। काफ़ी देरि ताईं हिक ॿिए खे जेको आहे जलाकबाज़ी हले थी, लफ़्ज़ ब लफ़्ज़ ॻाल्हाइनि था। होॾां जेॾीमहिल मुराद ख़ान खे अली जे सौट खे इंस्पेक्टर चंबो हणे थो त जज़्बात में अची मुराद बि हुनखे चंबो हणण जी कोशिशि करे थो, पर चंबो नथो हणे। ठीकु अहिड़ीअ तरह नेठि आख़िर मुराद इंस्पेक्टर सां खे गिरफ़्तारी ॾेई करे उतां रवानो थी वञे थो। होॾां मुराद जी घरवारी ऐं ककर जी भेण पाण में मिलनि थियूं त असांजे जेको ख़ानदानी जहिड़ो आहे, असांजे ख़ानदानी जहिड़े में वॾेरो पंहिंजो जेको आहे मुफ़ाद हासिलु करे थो। त दोस्तो वॾेरे शाहनवाज़ ख़ान जो जेको मुफ़ाद आहे उहो इहो आहे त मां हिन पूरे ॻोठ खे पंहिंजो ग़ुलाम बणाए रखां, मां हिन ॻोठ खे जीअं चाहियां मां हुनखे इस्तेमालु कयां, जीअं चाहियां मां हुनखे पंहिंजे पेरनि जे हेठां कुचलां। त दोस्तो हीअ तो इहो प्लान मीर शाहनवाज़ ख़ान जो। होॾां ॿिए पासे ॾिठो वञे त मीर मंसूर अली ख़ान जेको ककर जी भेण जे इश्क में मुब्तला आहे, उहो ॾींहं राति उनजी सोचुनि में गुम आहे त छा ही छोकिरी केरु आहे, न पंहिंजो नालो ॿुधाए थी, न पंहिंजो को पतो ॿुधाए थी घर जो, ऐं हू चरियाण केरु आहे जेको मुंहिंजे बंगले जे ॿाहिरां फिरे घुमे पियो। त दोस्तो हाणे मंसूर अली ख़ान बि वीचारो परेशान अची थियो आहे, आख़िर छा कजे। त दोस्तो
अञा वधीक ॾिसंदासीं क़िस्त नंबर 11 में त अॻिते छा थींदो। एसी ताईं हिन ड्रामे जो वाइंडअप थी चुको आहे। त दोस्तो मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हिन वीडियो खे अव्हां बज़ाहिर पसंदि कयो हूंदो। जे दोस्तो मुंहिंजे हिन वीडियो खे अव्हां पसंदि कयो आहे त हाणे मुंहिंजे हिन वीडियो खे हिकिड़ो ज़बरदस्त लाइक बि थी वञे। ऐं हुनखां अलावा मां अव्हां दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश कंदो हलंदुसि, जेकॾहिं तव्हां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त बराए महिरबानी त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका वीडियो अव्हां ताईं बआसानी पहुची सघे। त दोस्तो ऐं हुनखां अलावा पंहिंजे दोस्तनि में मुंहिंजे हिन वीडियो खे शेयर कयो ऐं वधि में वधि कमेंट कयो। मूंखे अव्हां दोस्तनि जो साथ खपे, तावन करण जो साथ खपे। जे अगरि तव्हां दोस्त मुंहिंजो साथ निभाईंदव त मां उमेदु कयां थो त मुंहिंजो ही जेको चैनल आहे इंशा अल्लाह अज़ीम जल्द खां जल्द मोनिटाइज़ थी वेंदो। दोस्तो अव्हां जो सिर्फ़ु ॾिसणु अव्हां ताईं मां ही सारी अपडेट पहुचाईंदो रहंदुसि। पर प्लीज़ वरी बि मां खे इहा ई रिक्वेस्ट कंदो हलंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा करो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। आख़िर ताईं ॾिसण सां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो हिन वीडियो जो हिकिड़ो बहितरीन वॉच टाइम ठही पवंदो। त दोस्तो हाणे इंशा अल्लाह मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ। त दोस्तो नेक्स्ट वीडियो जे लाइ मूं नाचीज़ काज़ी अब्दुल सत्तार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।